मां तुझे ही वेट पे कयो। कांग्रेचुलेशंस, दिस इज योर अपॉइंटमेंट लेटर। तू आज खां ज्वाइन करे सघे थी। देख, थैंक यू अम्मा जी, मेहरबानी जरा अम्मा मुझे एक सकम तो मरहम रखी छड़ियो है। हिन में मेहरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आशी? वो बि असांखे कंहिं न कंहिंखे अपॉइंट त करिणो हुयो न। पर इहो वधीक सुठो थियो जो हिकु जातल सुजातल ऐं पढ़ियल लिखियल छोकिरी एडजस्ट थी। मां पंहिंजी तरफ़ां भरपूर कोशिश कंदमि तव्हांखे शिकायत जो मौक़ो न ॾियनि। थैंक यू। इन ई ख़ुशीअ में तूं चांहि त पीअंदी कोन। तुंहिंजे लाइ ग्रीन टी तो ऑर्डर कयां ऐं पंहिंजे लाइ चांहि। सलू सलू हाय जरा रोशनी तू? हाँ जरा माँ ठीक है सर, हाणे मां हलां थी। रोशनी तू बग़ैर ॿुधाए ओचितो हिते कीअं कॾहिं आई है? तोखे त घर वञणु खपंदो न। हाँ हाँ मां घर वञी करे कयां छा? जंहिंजे लाइ मां आई आहियां उहो त हिते वेठो आहे। घर वञी छा भितुनि सां ॻाल्हायां? प्लीज रोशनी, ये मुंहिंजो ऑफिस आहे। त पोइ छा थी पियो ज़रा? तोसां गॾु हिकु कप चांहि पी करे पोइ घर हली वेंदसि। ठीकु आहे, मां चांहि पीआरियां थो। सलू सलू जी सर। काॾे मरी वएं? वञ जल्दी सां 2 कोप चांहि ठाहिया। जी सर। ओ ज़रा आई एम सो हंग्री, मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। हाणे लंच वञी घर अम्मा सां। मां अम्मा खे फोन करे ॿुधायो। आउं रुगो नौकरी जो लेटर खणी आंदी आयसि। मूंखे तो उते कुछ देर विहण घुरिजे पर न, पर शायद मां सही फैसलो कयो। वो रोशनी अलाए केर हुई, मुंहिंजो हुतां निकिरी अचण ई मुनासिब हो। आजी आजी तव्हां हिते? मां तव्हांखे केतिरी भेरे चयो आहे त तव्हां न ईंदा कयो, मूंखे सॾु कयो, मां पाण अची वेंदी। किरी पवो, को धक वक लॻी पवे त पोइ? अम्मा मां थी चवां त हाणे जेकॾहिं मरी पवां न त भलो आहे, छो त हरू भरू तुंहिंजे मथां बाहर आहे। अम्मा तूं अहिड़ी ॻाल्हियूं छो थी करी? अम्मा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे? हा धीअ ॿुधाए। अम्मा अॼु मूंखे हिकु ऑफिस में नौकरी मिली वई आहे। हा सच धीअ, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं जा लख लख एहसान। घटि में घटि तुंहिंजी हिकिड़ी परेशानी त ख़तम थी। धीअ बाक़ी मूंखे हिकिड़ी परेशानी आहे जंहिंजे करे मूंखे ॾींहं राति निंड कोन ईंदी आहे। कहिड़ी परेशानी अम्मा? उहा ई त तुंहिंजी शादी थी ऐं तूं वञी पंहिंजो घर वसे। वाह मम्मी, ॾाढो मज़ो अची वियो। एतिरी त बुख लॻी पर सोच न आहे मम्मी। दिल त चयो त रस्ते ते कुझु वठी करे खाऊं,
पर न तो सोचम ज़राब जाके समय कर कुछ खाया पर ज़राब चाय प्यारे करे ही रवानो करे छड़ियो छे त घर वनी लंच कर जाओ। पुट मां बि ज़राब खे घणई दफ़ा चयो आहे त पुट ऑफिस में कुझु न कुझु त खाईंदो कर, पर इहो चवंदो आहे त मम्मी मूंखे बुख ई कान्हे, मां छा कयां। अम्मी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे? हा ॿुधाए। ज़राब जे ऑफिस में हिकिड़ी छोकिरी वेठी। छा? हा अम्मी वो मूंखे ॾिसी हली वई। पर ज़राब त हिन खां मूंखे का ॻाल्हि कान ॿुधी आहे त संदसि ऑफिस में का छोकिरी बि कमु कंदी आहे। अम्मी मूंखे हुनजी नज़र कुझु ठीकु कोन पियो लॻे। ठीकु तूं फिक्र न कर, ज़राब अचे त मां हुन खां पुछां। अस्सलाम वालेकुम अम्मा। वालेकुम अस्सलाम। तू अची वई? जी अम्मा मां अची वई आहियां ऐं मूं सां गॾु ज़राब बि आयो आहे। धीअ केर ज़राब? अम्मा मुंहिंजी पहिरीं मोहब्बत। ज़राब अम्मा जी अखियुनि जी नज़र ख़तम थी वई आहे, उहा तव्हांखे नथी ॾिसी सघे। माय गॉड। तो ज़राब तू थोड़ी देर जे लाइ मुंहिंजे घर में अची वेहंदे? पुट तू खुश त आई न? मां त ख़ुशि आहियां आंटी, पर तव्हां? हाँ पुट मूंखे तुंहिंजी ऐं आशी जी पिट लॻी वई। मूं तव्हां ॿिन्हिनि खे टोड़े आशी जी शादी हिकु दौलतमंद छोकिरे उमेर सां कराए छॾी। मुंहिंजे अखियुनि में लालच भरिजी वियो हो, पर किथे आहे उहा दौलत ऐं किथे आहे मुंहिंजी नज़र? आउं अंधी थी वई आहियां। आंटी अहिड़ी का बि ॻाल्हि आहे, इहो सभु कुझु त मुक़दर जो लिखियल। तव्हां परेशान न थियो, मां कोशिश कंदुसि त तव्हांजी अखियुनि जो इलाज करायां ताकि तव्हां ॿीहर दुनिया जा रंग ॾिसी सघो। न पुट मूंखे हाणे ऊंदाही घुरिजे जंहिंमें सांत ई सांत हुजे, जंहिंमें आउं कबूतरनि ऐं झिरकियुनि जूं ॿोलियूं ॿुधी सघां। आंटी अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, तव्हां परेशान न थियो। न पुट हे सभु अंदर जी हक़ीक़त जूं ॻाल्हियूं आहिनि। तूं ई आशी मूंखे माफ़ करे छॾिजो। आंटी तव्हां परेशान न थियो, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, तव्हां को बि कसूर न आहे कयो। धीअ आशी तूं जेको न पुलाव पचायो आहे उहो ज़राब खे ज़रूरु खाराइजांइ। हा अम्मा मां पुलाव तयारु करे छॾियो आहे, पहिरियां अव्हांखे ॾियां पोइ असां खाईंदासीं। न पुट पहिरियां तव्हां खाओ। तव्हां ॿिन्ही खे घणे अरसे खां पोइ गॾु ॾिसी मुंहिंजे अंदर जी बुख ई ख़तम थी वई आहे। ठीकु आहे अम्मा मां तव्हांखे पोइ मानी ॾेई थी वञा। अचो ज़रा। आशी तूं हमेशा रात जी मानी गैलरी में छो खाईंदी? हिन करे जे रात जी ताज़ा हवा में मूंखे साह खणणु सुठो लॻंदो आहे ऐं अक्सर उदास थींदी आहियां ऐं इन गैलरी में अची वेंदी आहियां। ऐं ख़बर अथई अम्मा बि इन गैलरी में वेहणु पसंदि कंदी आहे। रात जो हिते ॾाढी थधी हवा लॻंदी आहे। हा रात ऐं हवा कहिड़ो न ख़ूबसूरत मंज़र ठाहे ऐं हिन हवा में तुंहिंजा वार केॾा ख़ूबसूरत था लॻनि। मुंहिंजी हरू भरू तारीफ़ करण वारी आदत पुराणी अञा ताईं तुंहिंजी ख़तम नाहे थी।
आशी आदतूं कॾहिं बि ख़तम न आहिनि थींदियूं, इंसान ख़तम थींदा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि पुछां ज़रा, हा कुझु? वो रोशनी केरु आहे? रोशनी अम्मा जी भाणेजी आहे, सखर में रहंदी आहे। अॼुकल्ह आयल आहे, कुझु ॾींहंनि में हली वेंदी वापसि। तूं छो चुप थी वई आहे? जल्दी मानी खा, मूंखे घर बि वञिणो आहे। जी जी। Mama, I'm so hungry. हाँ पुट, बस थोरो वधीक इंतज़ार करे था वठूं, थी सघे थो तेसि ताईं ज़रा बची वञे इहो। एतिरो इंतज़ार कई तो थोरो ॿियो सही। Okay. ऐं थी करे मां फ़ोन थी करे वठांसि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मां तोखे फ़ोन पे कयो, तेसि ताईं तूं अची वई। ज़रा अॼु एतिरी देरि कई, किथे रहिजी वियो आहे पुट? असां ॿिन्ही तुंहिंजे इंतज़ार पे कयोसीं। हम एक्चुअली ऑफिस में थोरो कमु वधी वियो, इन करे लेट थी वियुसि। ठीकु आहे, तूं वेह, हाणे मानी खा। अम्मा, मानी त मूं खाई छॾी ॿाहिरि। छा? हा मां, अॼु बुख ॾाढी लॻी। वो दोस्त बि गॾु हुया, बसि उन्हनि सां गॾु ई मानी खाई छॾी। अम्मी जेकॾहिं ज़रा मन नथो खाए, आम मानी कोन खाईंदसि। रोशनी, इहा कहिड़ी ॿारणी ज़िद आहे? ज़रा मां हिते तुंहिंजे लाइ आई आहियां, तोसां कचहरी करण ऐं घुमण फिरण लाइ आई आहियां, तोसां गॾु खाइण पीअण, ऐं तूं मूंखे लिफ्ट नथो कराई। रोशनी सच थी चए, 2 कलाकनि खां वठी तुंहिंजो इंतज़ार पई कयां ऐं बिल्कुलु मानी न पई खाए। चए पई त जेसीं ताईं ज़राब न ईंदो ऐं ज़राब मानी न खाईंदो तेसीं मां बि न खाईंदसि। ऐं हा, तूं चईं थो त मां खाई आयो आहियां। चङो अभी नाराज़ मां तव्हां सां बटरी गिरा खणी अचो। अच्छा ज़रा मानी की छेल आहे? सही ठही आहे, सुठी आहे। ज़रा ही मानी में पंहिंजे हथनि सां ठाही आहे। थैंक यू। ज़रा पुट, मां तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां? जी अम्मा, पूछो। ज़रा तोसां गॾु ऑफिस में कहिड़ी छोकिरी थी कमु करे? मां हू आशी आहे। अच्छा आशी, किथे तूं उन आशी जी त ॻाल्हि कोन थो कजे जेका तुंहिंजे ऑफिस में? जी 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 जी, उहा ई आशी आहे। मम्मी छा थी सोची? त मां उन आशीअ जे बारे में पई सोचां, तूं आशी वरी हिते छो आई आहे? आशी मुंहिंजे बारे में तो सब कुछ ॿुधाए चुकी आहे, पर हुन मूंखां त कुझु बि न पुछियो। मूंखां त हुन इहो बि न पुछियो त मूं अञा ताईं शादी कई बि आहे या न। शायद मुंहिंजी अकेलाई जो अंदाज़ो न थी वियो हुजे। ज़रा
ज़रो भी ना ही बदलियो, वही खलूस, वही प्यार, पर मुका हिम्मत ही न थी। मां हुनका पुछा, हुन शादी भी कई है या न। Wow, what a lovely room. वाह, अॼु त ज़रा जे कमरे मां ॾाढी प्यारी खुशबू पई अचे। छो न ईंदी अम्मी, अॼु मुंहिंजा ही प्यारा प्यारा हथ जो लॻाइनि न कमरे खे। बिल्कुलु, तॾहिं त तोखे हिते घुरायो अथमि, जीअं तूं हिते रही मुंहिंजे पुट ज़राब जो ढांचो ई बदिलाइजे। अम्मी, ये तो मुझे ख़ाबियत जो खेल आ। ही हुस्न ऐं ही जवानी अगर जरा खे मूं पंहिंजो न कयो त पोइ कहिड़े कम जी। मूंखे तुंहिंजे टैलेंट ते पूरो यकीन है बेबी। ओह स्वीट हार्ट। चलो चलो सर बाबा ये फाइल बनवाइए। क्या हाय जरा उठी तू हिते छो मां हिते नथी अची सघां छा? न न अहिड़ी त ॻाल्हि न आहे। लॻे थो त मां सही टाइम ते अची वई आहियां। तोखे त घर ई हलिणो आहे न। न न, अॼु मां घर कोन वेंदसि। मूंखे इलाही ॾींहं थी विया आहिनि सीवियो कोन वई आहियां। अॼु मूंखे तोसां गॾु सीवियो हलिणो आहे। पर रोशनी मूंखे के ॿिए कम सां वञिणो आहे। सराब तुंहिंजो हाणे इहो बहानो कोन थींदो। तोखे मूंसां गॾु सीवियो हलिणो पवंदो। हली तूं या न? थैंक यू।
तर से भी भला कैसी वींदो तही बेआखिर तर से भी भला कैसी वींदो तही बेआखिर अज या अलाए सुबाने रह जीवयल मुसाफिर रह जीवयल